असां वटि जॾहिं असीं वेहूं था हिक ॿिए सां ॻाल्हायूं था या शाइरी वग़ैरह में त अॼुकल्ह में ख़ासि करे अॼु जे दौर में ख़्याल ऐं लफ़्ज़नि ॾांहुं ध्यानु वञे कोन थो। तव्हां छा बि खणी ॻाल्हि कयो, शाइरी बहरा ॿोली आहे, बिल्कुलु ॿोली बहरा लफ़्ज़ आहिनि। उन में ॿोली सिंधी त एॾी उन ध्यानु नथा ॾियूं असीं, ग़लती आहे असांजी। उन्हनि जी एॾी त नफ़ीस ॿोली आहे, कमाल जी नफ़ीस ॿोली आहे जो थोरी लहजो मटाइण माना मटिजी थी वञे। बिल्कुलु ज़ेर मटाइण सां, वाव मटाइण सां, पेश मटाइण। हाणे ॿ लफ़्ज़ आम इस्तेमालु थींदा आहिनि, उन्हनि जी माना जी ख़बर तमामु घटि माण्हुनि जे फ़र्क़ जी माना जी खनि ख़बर हूंदी पर फ़र्क़ जी मिसाल था ॾियूं। हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे सुगंध, उते ई उहो लफ़्ज़ वरी सौगंध जे उचार सां बि इस्तेमालु थींदो आहे, पर माना न ध्यानु कोन वेंदो आहे, उहो मिक्स करे वेंदा आहिनि। सही ॻाल्हि, ॿिन्ही जी माना अलॻि आहे। अयाज़ुनि खे सौगंध बि इस्तेमालु कयो आहे, सौगंध बि इस्तेमालु कयो आहे। सुगंध लफ़्ज़ जी माना आहे ख़ुशबू जी, ऐं उते ई रुगो पेश चइजे या वाद थो अचे सौगंध। सौगंध जी माना वरी बिल्कुलु मुख़्तलिफ़ थियो वञे, जॾहिं दोस्तनि जो ध्यानु कोन हूंदो आहे। घणा माण्हू हुनजी अयाज़ जे सिट जी माना बि ॿी कढंदा आहिनि, सिंधड़ी जो सौगंध माना मुरकंदे, पर सौगंध जो मतिलबु आहे कसम, ख़ुशबू न थींदी, खुशबू न आहे, कसम। इहो सौगंध माना त कसम। जी जी, वरी सीन ते पेश ईंदो, वाह कटिजी वेंदो, सुगंध माना ख़ुशबू थी वई। हा, ईअं वरी ॿियो बि हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे, उहो हिक ॿिए मां निकितल आहे। हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे ॻुंध जी, उन मां लफ़्ज़ ठहियो आहे ॻुंधण। हाणे सुगंध ऐं ॻुंध ॿिन्ही जे माना में थोरो फ़र्क़ु, ॿिन्ही मतिलबु ख़ुशबू आहे। ॻुंध जी माना ॿी माना आहे ॻुंधण जी, पर उन में ख़ुशबू समायल आहे, खुशबू समायल आहे। हाणे ॻुंधण, औरतूं ॻुंधण त भाॼीअ खे बि चइबो आहे, पर औरतूं हिकिड़ियूं ऑर्गेनिक मटीरियल मां, पननि मां, निमूड़ियुनि मां हिकिड़ो ठाहींदियूं आहिनि लिक्विड, जेको वारनि में जंहिंजो आहिनि, उन में का ख़ुशबू बि इस्तेमालु थींदी आहे। उनखे उन करे ॻुंधण चवंदा आहिनि, छाकाणि त हिकिड़ो त उहो वारनि खे मज़बूत कंदो आहे, ॿियो उन हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी ख़ुशबू बि पैदा थींदी आहे। हाणे हिते के दोस्त एतिराज़ कनि त उते मां हिकिड़ी सिट पढ़ंदुसि अयाज़ जी, त ॻुंधे वार कंहिं लाइ तूं आईं गहेली, उन में ॻुंधे आई आहे उहा लिक्विड हई आहे औरत जेके आम हणंदियूं आहिनि, पर इते इन ॻुंध लफ़्ज़ में ख़ुशबू जो अंसर बि मौजूदु आहे। हा, सही ॻाल्हि, त थोरे थोरे फ़र्क़ सां माना मटिजी वेंदी। शाइर खे या ॿोलीअ सां जंहिंजो लाॻापो आहे, उनखे इन्हनि फ़र्क़ जे लाइ अलर्ट रहणो पवंदो, होशियारु रहणो पवंदो, उनजी नफ़ासत जे फ़र्क़ खे सम्झणो पवंदो। त असांजो ॿोली जेका आहे, ख़ासि करे मूं हीअ ॻाल्हि कई आहे नफ़ीस माण्हू शाइरनि जे लाइ, त उन्हनि खे ध्यानु ॾियणु खपे। ऐं हर लफ़्ज़ जी वरी पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां बि माना थोरी मटिजी, सही ॻाल्हि।